PTI चेयरमैन ख़िलाफ़ साइफ़र केस जी ॿुधणी जेल में ई थींदी। ऑफिशियल सीक्रेट एक्ट अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। साइफ़र केस जी ॿुधणी 1 दिसंबर ते मुक़ररु। ॿुधणी ओपन थींदी, अवाम ऐं मीडिया खे इजाज़त हूंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त तेज़ीअ जो लाड़ो। 100 इंडेक्स तारीख़ में पहिरियों भेरो 60,000 पॉइंट्स जी सतह पार करे वियो। कारोबार की शुरुआत में तेज़ी। 100 इंडेक्स में 650 पॉइंट्स जी बात। कराची में शॉपिंग मॉल के बाहि लगण वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। बाहि जो वाक़ियो रेगुलेटरी अथॉरिटी जे मुजरमानी गफ़लत सबबि पेश आयो। क़ौमी असेंबली पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल पारां तैयार कयल बिल्डिंग कोड ऑफ पाकिस्तान फायर सेफ्टी प्रोविज़न 2016 जी मंज़ूरी ॾेई चुकी आहे। उन कानून ते हिकदम अमल कराइण लाइ टास्क फोर्स क़ाइमु कई वञे। दरख़्वास्त सीनियर वकीलनि जी इस्तदा। मदईची जे कचे वारे इलाइक़े में ख़रूस नारे सां तकरार बीहर भड़की उथियो। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी पियो। ताजू तेरो थाणे छत में हलंदड़ तकरार तां धुरनि जे हथियारबंदनि जी फायरिंग गोलियूं लॻण सबबि रजब नारी जो क़त्ल थी पियो। खूनी तकरार में हेल ताईं ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा मारिजी विया। बदिन फसा रोड हादसे में 2 ॼणा फोत। सेरानी रोड ते 2 मोटरसाइकिल विच में आमू साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में सद्दाम हुसैन जुड़ियो ऐं यूनिस मंझरो फोत थी विया। संदन लाश अस्पताल मुंतक़िल।